बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी दादी साहिब की जय। सर्व संतन हली अचो हिक वार बाबा सत्संग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। सत्संग आइन के तारा। सत्संग आइन के तारा संग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। पाप अंदर दाजे कोलारी। पाप अंदर दाजे कोलारी रंग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। आयो थोड़ी कर लो जोड़ी। आयो सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। ओम नाम जी बेरी आए। ओम नाम जी बाबा रंग में। हली अचो जयकार बाबा सत्संग में। साईं लाला राजकंडव जयकार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में। वाह सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। याने मां ऐं वॾाई दिलि मां कढी छॾ। तूं ईअं खणी सम्झ श्री गुरु महाराजन मूंखे इन ज़रिए सम्झाए रहिया आहिनि। असांखे सिख्या ॾेई रहियो आहे। असां ईअं सम्झूं में हीअ खामी अथई त उन खे त पाण सॼण सम्झणु घुरिजे। छो जो उहो ॿुधाए थो त तो में हीअ खामी अथई त असां कढण जी कोशिश कंदासीं न। उनखे सुधारण जी कोशिश त करे सघंदासीं। छो पाण खे त ख़बर पए कोन थी त असां में कहिड़ियूं खामियूं आहिनि। छो जो अंदरि ॾिसूं चार माण्हू गॾु करे भले इहे जेके आदतूं न पाण में उहे कढणियूं आहिनि। इहे असांजो कर्म ठाहे छॾींदियूं। कल्ह ॿुधायोमांव न भई संत चएसि पियो जे ससु तोखे जेकॾहिं तूं चवीं त सभु मुंहिंजे हुकुम में हलनि। मूंखे ख़ुशि करण लाइ सभु कुझु कनि त इहा सभु माया अथई। जेकॾहिं तुंहिंजे खपे पाण खे वॾपण जी टोपी पायूं ई न। कुझु न सम्झूं बसि मरी मिटी थियणो आहे असांखे। असांजा गुरू त अहिड़ा आहिनि फ़क़ीरी चोलो अॻु में ई चई विया आहिनि मुर्दा थी हलो संसार में आया आहियूं। मानुष जनम कहिड़ो अनमोल आहे। कहिड़ो सुहिणो ठाहे सिंगारे असांखे मोकिलियो अथई। काई बि खामी रखी अथई। ॿ हथ ॿ पेर ॿ अखियूं ॿ कन नक ॾिनो अथई। कीअं थिए थो? ॾंद था विझाइण वञूं त कुदरत जहिड़ा थियनि था। सख़्तु शइ न खाइजो चवंदा आहिनि नी डॉक्टर। डॉक्टर तो चएसि त तूं छो थो रोईं। तूं एॾो बिल भई भरण लाइ केपेबल कान्हे त असां तोखे डिस्काउंट ॾींदासीं। थोरो घटि करे ॾींदासीं। त चईंसि न उहा ॻाल्हि त आहे ई कान। बिल तो त पोइ तूं आख़िर रोए छो थो?
चईसि मां रोआं इन करे थो त अॼु मुंहिंजी उमिरि 60 साल आहे। 60 सालनि में मूंखे भॻवान जेको बि ॾिनो आहे, तव्हां त हींअर ऑपरेशन कयो आहे, 60 सालनि में बिल न वरितो अथई, ईअं कोन चयो अथई त मां तोखे हेॾो ॾिनो आहे त हुनजो मूंखे बिल ॾियो। तव्हां मुंहिंजो ऑपरेशन कयो आहे, 8 लख बि वठो था ऐं अंदरि जेके पार्ट्स विधा अथव उहे बि नकली, उहे बि कुदरत जहिड़ा त न ई हूंदा न। तव्हां मूंखे केॾो ॾेई छॾियो अथई, हेॾा साल हे कुदरती हवा कहिड़ी वणे थी, कॾहिं बिल ॾिनो आहे छा? चौमासे में एॾी बरसाति थी पए, पाणी थो अचे, कॾहिं बिल ॾिनो आहे? त एतिरो त सोचियूं त असांखे हिते छाजे लाइ मोकिलियो अथई भॻवान? वेंदासीं त एतिरो त पुछंदो न त छा करे आईं? एतिरो त हू हक़दार आहे न, जंहिंजे लाइ असां हिते आया आहियूं। रोज ॿुधंदा आहियूं एॾा सत्संग, रोज ॿुधूं था ऐं मज़ो बि अचे थो, बराबरि अचे थो न? सत्संग वणनि था न? त हुननि वरी शेवादारनि वांगुरु त न कयूं न, ॾाढो सुठो आहे सत्संग। चवंदा हो सभु ॼमंदा वञनि, मरनि न माण्हू त मापनि काथे? त देह त संतनि जी वेंदी, बराबरि दुख थिए थो संत वञनि था त। हिकु हिकु करे सभु संत असांखां अलॻि थी विया आहिनि, पर हू अंग संग आहिनि, हू हाज़िरा हजूर आहिनि।